बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। नाज़रीन किराम, मां अवां जे साम्हूं तारिफ़ नवाब अरबा जे मौज़ू सां हाज़िर थियो आहियां। जीअं त इमाम महदी अलैहिस्सलाम 15 शौबान 256 हिजरी में पैदा थिया। 260 खां 329 हिजरी यानी 69 साल ग़ैबत सुग़रा में रहिया। उन वक़्तु इमाम सां फ़क़ति नाइब ख़ास ई मिली सघंदो हो। बाद में उनजे वफ़ात खां बाद वरी हिकिड़ो ॿियो नाइब मुक़ररु कयो वेंदो हो, वरी उन खां बाद में वरी टियों नाइब मुक़ररु कयो वेंदो हुयो। ईअं सिलसिलो जारी रहियो। अहिड़े ई तरह उस्मान बिन सईद इमाम जे नाइब मज़ा हिकिड़ो नाइब आहे। अॼु असां फ़क़ति उन जे मुतालिक़ मुख़्तसर गुफ़्तगू कंदासीं त उस्मान बिन सईद इमाम अली नकी जा ख़ासि सहाबी हुया। त इमाम अली नकी जे शहादत खां पोइ इमाम हसन असगरी जी सोबत में रहिया। ही इमाम अली नकी इमाम हसन असगरी जो मौसक ऐं मोतमिद ख़ासि हो। मोहम्मद बिन इस्माइल रिवायत कनि था त असां हिकु दफ़े सामरा में हुयासीं त हिकु जमात उते पहुती त ख़ादिम इमाम हसन असगरी खे अर्ज़ु कयो, मौला हिकु परेशान हाल जमात पहुती आहे। त इमाम अलैहिस्सलाम फरमायो, हा ही यमन जा शिया आहिनि। ईअं चई इमाम अलैहिस्सलाम उन ख़ादिम खे फरमायो, वञ उस्मान बिन सईद खे वठी अचु। जॾहिं उस्मान बिन सईद उते पहुता त इमाम अलैहिस्सलाम फरमायो, ए उस्मान, ही यमन जा शिया आहिनि। तूं मुंहिंजो मोतमिद ऐं ख़ासि वकील आहीं। ही जेको ॾियनी उहो वठि। रावी अर्ज़ु कयो, मौला असां उस्मान बिन सईद जे हुस्न किरदार ऐं इख़लाक़ ऐं ईमानदारी अमानतदारी जा अॻेई कायल हुयासीं, पर अॼु अव्हां जो फ़ैसिलो त उस्मान बिन सईद ऐं अव्हां जो मौसक वकील आहे। असांजे दिलि में अञा उस्मान बिन सईद जे लाइ वधीक इज़त एतिराम वधी वई आहे। त मौला फरमायो, हा ही मुंहिंजो ख़ासि वकील आहे। हिकु ॿी रिवायत मुताबिक़ हिकु दफ़े 40 मोमिन जे महफ़िल में इमाम अलैहिस्सलाम इमाम महदी खे सॾु कयो ऐं फरमायईं, ही अव्हां जे वक़्त जो इमाम आहे, हिन जी अताअत करियो ऐं यादि रखो ही अव्हां खां काफ़ी टाइम काफ़ी मुदत ताईं ग़ाइबु रहंदो। उन वक़्तु उस्मान बिन सईद जी ॻाल्हि खे तस्लीम कजो, उस्मान बिन सईद जे हुकुम ते हलिजो। हू तव्हां जे इमाम जो जानशीन आहे। ऐं उन वक़्तु शियान हैदर करार जा उमूर ऐं उस्मान बिन सईद जे हथ में हूंदा। नाज़रीन किराम, अॼु असांजो प्रोग्राम इते पूरो थियो। वरी ॿी नशिस्त में मुख़्तसर नवाब अरबा मां ॿिए नाइब मुतालिक़ गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।